नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे राणीपुर खां ख़बर ॾींदा आहियूं त दरगाह हज़रत सचल सरमस्त ते गुज़िरियल 2 ॾींहनि खां रहियल पीरसन पुरस्कार नमूने फ़ौत। वाशरूम मां लाश हथ इतला ते SHO राणीपुर अब्दुल जब्बार मेमण पहुची लाश खणाए इस्पताल पहुचायो। राब्ते करण ते SHO राणीपुर ॿुधायो त औक़ाफ़ मुलाज़िम मूजिब फ़ौत थियल पीरसन गुज़िरियल 2 ॾींहनि खां दरगाह ते रहियल हो। अॼु सुबुह वाशरूम में वियो, घणी देर ताईं देर बंदि हुजण करे औक़ाफ़ मुलाज़िम वाशरूम जो दरवाज़ो तोड़ियो त लाश हथ आयो। फ़ौती पीरसन जे खीसे मां 2 नंबर हथ आया आहिनि, जिन सां पुलिस राब्तो कयो त उन्हनि पीरसन जी सुञाणप फैज़गंज भरिसां ॻोठ नंगर खान शहर वासी इस्लामुद्दीन शर तौरु कई। फ़ौती जो लाश राणीपुर इस्पताल में पियल आहे। आख़िरी इतलाउनि ताईं वारस न पहुता आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।